तमाम लोग सीधी है पावन परवेज बलोच सजाचा इनाम जो माशूक है और फौजी जैसे किरी वालों को मिल रहा अच्छे पहलवान इंसाफ सोनगी और पहलवान देतारे पहलवान अब्दुल जब्बार चन्नू दीदार जी साहब हुक्म दिया लटा ला दस्तगीर जो मुरीद है तो जो गोशा तो जो शारा रानीपुर तारी तारी दीदार में कपड़ा में पर दीदार जमनी ये तो साई एक मिनट भाई एक मिनट मां को लटा को बोला पेरा माची बोले पड़ो रो जो बैठो याली सीधी कदर क्यों वाला को साई हाणे कल खां वठी शेख मुंहिंजे पुट खे धक ॾेई वियो आहे कल बि ॿई मल धक ॾेई वियो आहे टे ॾींहं बि मारियो आहे अॼु पोएं मल जो मुक़ाबिलो आहे हर जोड़ में कसा पका हूंदा आहिनि उमिरि जे हिसाब सां बाबर हुन खां 20-19 आहे इहा मल पोइ ॾिसो छा थियो पियो त शेख मारियो त दीदार जमाली वञंदो अगरि उहा तारियूं ॾियो बाक़ी मां ईअं मल कसो करे रोटी बाबर तूं मल कर इनाम ॾियो सीधी खे इनाम ॾियो सीधी को कदर कयो पाला परेर बलोच साईं सजा शाह हाजी अब्दुल जब्बार चन्नू ऐं पहलवान इल्ताफ सोलगी अब्दुल जब्बार चन्नू इल्ताफ सोलगी पहिरों जोड़ ये जिले लाड़काने हुआ पहलवान सोलगी बबर शेरा एडो जब्बार एडो साईं सजा शाह उठी उठी बबर दोस्तों सीधी से खाली को छॾे सीधी हिकिड़ो आयो आहे परे खां 10-20-50 सीधी खे ॿी ॻाल्हि सुभाणे हिन मेले जा मालिक दरगाह पीराना पीर दस्तगीर जा गादी रशीद सजाद रशीद मोतगला हज़रत पीर सैयद सूरज साईं दस्तगीर जिलानी ऐं हज़रत पीर साईं शाहज़ेब दस्तगीर जिलानी हूंदा मेले जा मालिक दरगाह जा गादी रशीद पहलवान परवेज बलोच सैयद सजा शाह इनाम ॾियो सीधी खे घाघरे खे इनाम ॾियो अवेश खे सीधी भी मेहमान आहे उहो कहिड़ा मारियो आहे मंचार खे इनाम ॾियो अवेश घाघरे एॾो पहलवान परवेज बलोच ऐं पहलवान साईं सजा शाह तारी हिकिड़ी वॼाओ तारी ये हिते रोज़ ॾेई करे भॻा था अचो इनाम ॾियो हेॾो ही बि बुझाइती माना मासूक गोपाग ही दोस्त आहिनि मीडिया आवाज़ चैनल आहे इनाम दो माशू के इनाम दो कांकरे अवेश के जवार मेहरबानी जवार अमीर बेग मौजूद है मलाखड़े में मेहरबानी मोहते जवार अमीर बेग वसान बड़े जमीर कार वसान मेहरबानी अतबैया पहलवान सैयद आई परवेज बुकी इनाम दो मतो तैयारी करे पहलवान जब्बार आई पहलवान सोनगी इल्ताफ पहिरों जोड़ सीधी जो कदर कयो सीधी हल भला सीधी अज हिकड़ी कुंड में बीठो आहे सीधी वञी मेह वठे वोट पहलवान परवेज बुकी साईं सजा शाह साईं वाह सैयद वाह तारी दोस्तों ही साईं शमन शाह ॿुधो हूंदो ॾिठो हूंदो उन जो ॻोठ जो आहे सैयद भी आहे मल भी भली गई आहे ऐं कसम न मौला जो दस्तगीर जो कसम दो तारी हुयो सैयद लाइ नंढा इनाम ॾियो पहलवान जब्बार अब्दुल जब्बार जे मथां बाबर ऐं